वैसा प्राल खबर सिरसर जारिया खबर शेयर कंदा पीरगोटा का पीरगोट जिसकम तालका किंगरी पारा पीरगोटा ऐं आसपास जे इलाइक़े में बदनामी आइस शराब ऐं ॿियो नशे सरे आम हलण खिलाफ़ पीरगोट जे किंगरी नाके खां जिसकम ज़िला सदर कमाल अबड़ो बशीर अहमद मैसर आसिफ बलोच हाकिम अली आरी जो फरमान मैसर निसार अहमद सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई जेका शहर जे महबूब अली चौक समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदे प्रेस क्लब पीरगोट अॻियां पहुची एहतिजाज धरणो वियो। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त पीरगोट जे शहर बदनामीअ जो मर्कज़ बणिजी वियो आहे ऐं हिन वधीक चयो त बदनामी सां गॾोगॾु मंशात जो आधार पिणु ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। हिननि वधीक चयो त नौजवान अक्सर करे ज़िंदगी दाव ते लॻल ज़िंदगियूं आहिनि पर पीरगोट पुलिस अंग निंड सुतल आहे। हिननि एसएसपी खैरपुरा ॿियनि वसावार इदारनि खां मुतालबो कयो त इलाइक़े में मंशात जो ख़ात्मो करे बेचैनियूं ख़तमु कयूं वञनि त ॿिए सूरत में एहतिजाज दायरा वधाया वेंदा। वॉइस ऑफ प्राल पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। वॉइस ऑफ प्राल यूट्यूब चैनल अव्हांजो पंहिंजो चैनल